वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर से। फंक्शनल लीग अगवान के कत्ल वारे वाक़े खां पोइ खिप्रो शहर बंद किया वियो आहे। मक़तूल फ़क़ीर ख़ुदा बख़्श दरसई गार्ड जा मड़ ज़रूरी कार्रवाई खां पोइ ॻोठ निया पिया वञनि। मक़तूल जी तदफ़ीन ॻोठ फ़क़ीर हमज़ो ख़ान दरस में कई वेंदी। सांगड़ ऐं भरपासे मां हुर जमायत ऐं फंक्शनल लीग कारकुन खिप्रो पहुची विया आहिनि। अहम ख़बर आहे, फंक्शनल लीग अगवान जे कत्ल वारे वाक़े खां पोइ खिप्रो शहर बंद कयो वियो आहे। मक़तूल फ़क़ीर ख़ुदा बख़्श दरसई गार्ड जा मड़ ज़रूरी कार्रवाई खां पोइ ॻोठ निया पिया वञनि। मक़तूल जी तदफ़ीन ॻोठ फ़क़ीर हमज़ो ख़ान दरस में कई वेंदी। सांगड़ ऐं भरपासे मां हुर जमायत ऐं फंक्शनल लीग कारकुन खिप्रो पहुची विया आहिनि। अहम ख़बर आहे, खिप्रो खां फंक्शनल लीग अगवान जे कत्ल वाक़े वारे खां पोइ खिप्रो शहर खे बंदि कयो वियो आहे। मक़तूल फ़क़ीर ख़ुदा बख़्श दरसई गार्ड जा मड़ ज़रूरी कार्रवाई खां पोइ ॻोठ निया पिया वञनि, जॾहिं त मक़तूल जी तदफ़ीन ॻोठ फ़क़ीर हमज़ो ख़ान दरस में कई वेंदी। तफ़सील मालूम कंदासीं खिप्रो मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर असद शाह खां। जी असद, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह हथियारबंद ने फंक्शनल मुस्लिम लीग अगवान फ़क़ीर ख़ुदा बख़्श हमज़ो ख़ान दर्स ऐं संदसि गनमेन खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। संदन मड़ जेके हुआ उहे ज़रूरी कार्रवाई लाइ खिप्रो जे सरकारी अस्पताल आंदा विया हुआ। उतां ज़रूरी कार्रवाई बैदि मड़ जेके आहिनि उहे हींअर संदन अबाणू ॻोठ जेको आहे उते निया वञनि पिया। मड़ निह वञण खां पोइ खिप्रो शहर जेको आहे उहो समूरो सोग मंझि बंदि थी वियो आहे। सांगड़ ज़िलो जेको आहे या मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि मंझां सवनि ऐं हज़ारनि जे तइदाद मंझि होर जमायत जा माण्हू ऐं फंक्शनल मुस्लिम लीग जा कारकुन जेके आहिनि उहे पिणु खिप्रो पहुची रहिया आहिनि। हिन वक़्तु होर जमायत जा माण्हू जेके आहिनि उन्हनि में तमामु घणो हिकिड़ो ताव पखिड़ियल आहे ऐं मड़ जेके आहिनि उहे हींअर संदसि अबाणे ॻोठ हमज़ो ख़ान दर्स निया वञनि पिया, जिते शाम जो संदसि जनाज़े नमाज़ कई वेंदी। जी, वॾी महिरबानी असद अपडेट करण लाइ।